इतना अजीत पर अमिया सम्मा अंधा बोरा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंमें गैरत न आहे जंहिंमें ईमान आहे जन्नत में दयूस दाखिल कोन थींदो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे अॼु मुल्क जे अंदरि बेहयाई आवाज़ आम थी वञे पई या तबाही या बर्बादी अचे पई। इन करे हाणे मुस्लमानों हिन वक़्तु तव्हां असांजे मथां फर्ज़ आहे पंहिंजे बचनि खे दीन जी तालीम ॾियो, मदारिस में दाख़िल कयो, मदारिस खे मज़बूत कयो, मदारिस जो तहफ़्फ़ुज़ कयो, मदारिस वारनि जो ताउन कयो। इंशाअल्लाह जेकर मदरसा क़ाइम रहिया मज़बूत रहिया ही जेके तव्हां अॼु घर थिया आहियो हे हेॾा वॾा इज्तिमा थियनि था जेकर गौर कंदा इहा सभु मदारिस अरबिया जी बरकत आहे। इन करे जेकर इहा बरकत खे घुरो था त मदारिस उलमा जा हक़ खे मज़बूत कयो। इंशाअल्लाह दुनिया में सुकून सां हूंदा